मुझे बोला ये खबर आबादी तुम्हारी नथी है जा। हाँ नहीं मिनट था रही अच्छा अच्छा पाण वाली हो जके खान वाली तरफ जके सारियूं मंछार जे पासे हो नथियूं। हाँ वे भी ले अच्छा 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 हाँ आओ कमदार के मु चयो मुझो पर्चो खणी जे अज वियो आहे पर्चो खणी जे हिसाब किताब करियो वरी। हाँ कहीं जे हिसाब करें हाँ भले अचे। हाँ वाले अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम वालेकुम सलाम। अल्लाह मेहरबानी है। किथा है जो हम जमीन अचा पियो और खाना जमीन ना अच्छा पर्चो तो आगे मु चयो सारिन जो खणी है। हाजी पट्टी खई है। अच्छा अच्छा वियो 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 बरा मंछार जे पासे जो जमीन है उन जी पर्ची दे टोटल पर्चो अची वियो। बिल्कुल टोटल अची वियो। अच्छा 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 ये मंछार है। ये मंछार है। मुझे पर्ची वठो हिसाब कर जो छा है गुलाब जी। ये गुलाब जी है। ये गुलाब जी है बराबर? ये गुलाब जी है। अच्छा एकड़ो मिनट वा हे वठो गुलाब जी वठो। ये है रमजान जी। ये रमजान जी ये रमजान जी। गामो जी से रुपया है। हां गामो जी दे बच्चों मसा सब गुलाब जरो जमीन में ना काम करे गुलाब ना जो वो यार काजल मेलन में ढोल बजाएंगे बड़े बड़ा दावे खैर आपको गरीब बाबू जो ख्याल रखो बाबा ये मुझे उनको ख्याल रखो ये गामो जी ये गामो जी। सही 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 अब हे पर्ची में हां तो हिसाब किताब करे तो घणी क्यों टोटल आबादी घणी नथी है छा है छा कोने बड़ी अब हिसाब किताब करना बाबा। ये 5000 वरता अलग लिखना होगी। मरी है यार कदे सामो कयो ही कोने मुखे हिसाब करण अची कोंदो ठिकान करियो ना पण अलावा दवा कमदार है मच्छी जे दिमाग में लकड़ी भी खिचड़ी पचे सब छा पे सोचो। यो जमींदार देखो कर यो बीओ भी बाबा बेहों भी 50 अच्छा बला बोरियो घणे हुयो कमदार बोरियूं 100 हुयूं जेमा 90 खन भरियूं मैं 10 वापस गयो। अच्छा के सारो टोटल जो है ना 10,20,000 है 10,20,000 हाँ अच्छा टोटल जेके जो टोटल सब जेके अच्छा सब अरे माना हारिन जो हिसाब करे के जो केतरी तू टोटल तो 10,20,000 हारिन जो बुधा मंठार जो चुइन 1.5 लाख जो चुइन अच्छा ऐं उन जो गुलाब जो 3,40,000 है अच्छा ॿियो रमो जो चुइन 2,20,000 है अच्छा हाँ सही टोटल ये थी अच्छा रमजान जी जमीन मसला फसका जमीन एवरे फसका लई अच्छा अच्छा बाकी गुलाब जी गुलाब भी सही लतिया बिचोली लतिया बिचोले लथिया मंछार मथा सही ली। अच्छा हां अगे मुझो सारो 50-40 लाख जो थी अच्छा हियर मुझो सारो थियो ना 10,20,000 ओ मसला ये पानी का मसला हो न पानी है ट्यूबवेल मो हियर लगाया ट्यूबवेल तेल डीजल हमारा वर्ता पैसा खया ना वो यो छा भला मारे भारन जे चवण में तो कोना चिया ना ताई भारत जवान को ना नहीं जमीन कसिन को जो के जमीन कसिन वो आइन तो फेटाड़ा कम करना कार कर ओए फेटा ना कम जाना कार दुश्मन अंदाज जा अब तो सब कर यो कमदार 50,000 रुपया ऐं ॿियो 10 बोरी जेके फान जो से उहे तो खयो हुयो। अच्छा अच्छा मुर्जो वाह तमारे 10,000 रखना हुए। अच्छा अच्छा समझियो ही मुखे हमारो हिसाब किताब समझ में नथो अचे। अच्छा अगे आबादी माशरा है सुठी थींदी आ अलग कितना पते लखन जी आबादी थींदी आ हियर जको सो ही ना तोजे का दिमाग की बात समझ में अचे थी ना कमदार के समझ में अचे थी वो क्वारी हथ में वो फिरंदो पड़े वो कम न ददो हिन के मुखे तो थोड़ी खबर भी कोने का छा है छा कोने अरे रजिस्टर में आवान लिखा ना भान में रजिस्टर में सब शइ लिखई पियो पर हे हिते हिसाब किताब मुझे पे थे बुधाई पांचो सारी लते भाव दे के चांदो मुखे 1 रुपया ठीक है।
ऐं ॿियो को मोबाइल को सुठो वठी ॾे। आऊं पाण भाउ वॾे खे चवां थो त मूंखे कार वठी ॾे। तूं कार वठंदे? हा हाँ वंटू आहे तो ना मां घुमण फिरण जा शौक़ीन माण्हू ॿुधाए न पाण अॼुकल्ह ॿ लख पोइ वठां त इहे ख़र्च करियूं दोस्तनि ते। मूंखे वॾो भाउ कार वठी ॾिनो। तोखे त कार मिली आहे 5 लख क़रीब हाणे मूंखे उहो वंटू मिले। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कमदार खैरा ॿियो मुंहिंजी तव्हां वेठा वियो ॿियो ख़बर किथां वियो आहे? ओ एॾा वियासीं पंहिंजी ज़मीन ते। हा हा पंहिंजो सारियूं वॾा लही वियो न। अच्छा चक्कर ॾियण वियासीं। ज़मीन जे कमकार में मूंखे करण लाइ ॿरो आहे बाक़ी सारियूं ॾेई वियूं बसि पैसनि खे ॾिसो त ईंदर रखणु भॻायो। मूंखे वंटू मोटरसाइकिल ऐं हिकिड़ो मोबाइल खपे। तोखे साईं वंटू खपे तो सीधी बीठी आहे हींअर 2023 पटो तो बीठो आहे उहो तूं न खपे वंटू खपे। वंटू खपे। अच्छा का बोला वो सच एक लिखी जा वही वंटू मोबाइल नहीं खपे। हाँ वो बात नहीं खपे हम लोग 4 लख जो चेक लिखी दो जाओ इनमें मोबाइल वठ ऐं वटू है वही वठ। पर आउं रखी थो छॾियां पोइ हलंदा दिमाग़ अची। हाँ ठीक है। मुझे दे खबर बोला पावर हिसाब किताब की जो छा जो साहब थी वियो। अच्छा हाँ हाँ सही चेक मिली वियो अॼु माना हीअं हलाईंदोसीं वन मिली वियो बदी ने ही पियो आहे बस